मुसलमान बनायो कलमे पढ़ने के नाते सब मुसलमान पाण में भाई केड़ी भी जात हुजे केड़ी भी कौम हुजे केड़ो कबीलो हुजे केड़ी भी बोली हुजे पर जन कलमो पाक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोई सब मुसलमान पाण में भाई इस्लाम के नाते हिकड़े मुसलमान जा बे मुसलमान जे मथा 5 हक है घणा है तवा केड़ी भी जात जा हुजो केड़े भी सूबे जा हुजो केड़े भी इलाके खत्ते जा हुजो पर जन्म कलमो पढ़ियो आ सभिनी मुसलमानन जा हिक बे जे मथा 5 हक है वो अदा करना जरूरी है। सही बुखारी में सही मुस्लिम में सुनन अबू दाऊद में सुनन इब्न माजा में रिवायत है सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत करता हबीब करीम ने फरमाया हक़्क़ुल मुस्लिमी अलल मुस्लिमी खम्सुन हिकड़े मुसलमान जा बे मुसलमान जे मथा 5 हक है रद्दुस सलाम सलाम जो जवाब दियण पेरो हक सलाम करण ए सलाम जो जवाब दियण बियो वहियादतुल मरीद बीमार जी पुछा करण टियों वक्तबा जनाइज को मुसलमान फौत थी वने तो उनके जनाजे में गुस्ल में कफन में दफन में शरीक थियण उनकी ताज़ियत करण उनके गम में शरीक थियण इहो हिकड़े मुसलमान जो बे मुसलमान जे मथा व इजाबतु दावा दावत दिए तो उनकी दावत कबूल करण यो हक व तशमीतुल आतिस ए छिक जो जवाब दियण निछ जो जवाब दियण यो भी हिकड़े मुसलमान जो बे मुसलमान ते हक पेरो सलाम करण सलाम जो जवाब दियण बियो बीमार का पुछण टियों जनाजे में शरीक थियण चौथों दावत कबूल करण पंजो छिक जो जवाब दियण सलाम करण पेरो हक है हिकड़े मुसलमान जो बे मुसलमान जे मथा जरे भी मिलो त अस्सलाम क़ब्ल अल कलाम गुफ्तगू का गाल बोल करण का अग में चो अस्सलाम अलैकुम छा चवंदो अस्सलाम अलैकुम ऐ बुधण वारो चवंदो व अलैकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू
इहो हिकिड़े मुसलमान जो ॿिए मुसलमान ते हक़ आहे। हिकिड़ो दुर्वेश नहर जे किनारे ते बीठो, ॿेड़ी उतां लंघी, उन ॿेड़ी में को मुसलमान वञे पियो, उन चयो अस्सलाम वालेकुम, ॿेड़ी तकड़ी हली वई त ही जेको किनारे ते मुसलमान बीठो हो, उन वरी ॿेड़ी किराए ते कई, उन ॿेड़ी जे पुठियां ॿियो उनखे चई वालेकुम अस्सलाम वरी मोटी किरायो भरे कि तुझो हक़ हुयो तो मूंखे सलाम कयो, सलाम जो जवाब न ॾियां त क़यामत जे ॾियारे पुछाणो थिए। क़िबला साईं ने हिकिड़ो वाक़ियो बयान फरमायो, हिकिड़ो अल्लाह जो वली दुर्वेश साले बानो के ॻोठ जे ॿाहिरां गुज़रियो, रस्ते सां खूह हुयो, उन खूह ते माण्हू पाणी पे भरियो, के मर्दा के औरतूं हुयूं, पाणी पे भरियो। बुज़ुर्ग जो उतां लंघियो, बुज़ुर्ग कयो अस्सलाम वालेकुम, कंहिं जवाब ॾिनो कंहिं न ॾिनो, बुज़ुर्ग हलियो वियो। 4-5 साल गुज़रिया तो वरी उन ॻोठ खां बुज़ुर्ग जो गुज़र थियो। वरी उतां शाम जो टाइम हुजे, उन खूह ते मर्द औरतूं पाणी भरनि पिया, बुज़ुर्ग जो गुज़रियो त कई अस्सलाम वालेकुम। हिकिड़ो नंढड़ो ॿारड़ो हुजे, उन ॿारड़े चयो वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। बुज़ुर्ग चयो त पुट मूं त तोखे हिकिड़ो भेरो सलाम कयो तो 2 भेरा जवाब ॾिनो। चईसि जॾहिं तव्हां पहिरियों भेरो हितां गुज़रिया हुयो, उन वक़्तु मां पंहिंजी अम्मड़ जे पेट में हुयुसि, मूं तव्हांजो सलाम अम्मड़ जी पेट में ॿुधो हुयो, तव्हांजो हक़ हुयो मूं ते, पर मां महफ़ूज़ हुयुसि मां जे पेट में, तव्हांखे सलाम जो जवाब ॾेई न सघियुसि। इहो तव्हांजो हक़ हुयो जेको मूं ते रहियल हुयो। अॼु जॾहिं तव्हां ॿियो भेरो हितां गुज़रिया आहियो, सलाम कयव, हिकिड़ो हिन सलाम जो जवाब ॾियो, पुराणो सलाम जो कर्ज़ चुकाई। हिकु त अल्लाह जा दोस्त के ॼम ते जाम हूंदा आहिनि। विलायत इहा कसब ते कमाई महिनत ते न आहे, अल्लाह जी अता आहे जंहिंखे ॾिए। हाणे मां जे पेट में कहिड़ा रियाज़तूं, ज़ुहद, इबादतूं, ताअत, तक़वा छा कयूं, बसि अल्लाह जी नवाज़िश हुनखे ॼमंदे ई साईं रब विलायत अता फरमाए छॾी। ऐं विलायत अहिड़नि खे मिलंदी आहे जेके परावा हक़ अदा कंदा आहिनि। जेको परावा हक़ खाए उहो वली नथो थी सघे। ॾिसो न, सलाम करणु पराओ हक़ हुयो। वली इहो आहे जो 4 सालनि खां पोइ जेको मां जे पेट में सलाम ॿुधो हुयई, उनजो जवाब हींअर ॾिनो। त सलाम करणु सुन्नत आहे, सलाम जो जवाब ॾियणु वाजिब आहे। मुसलमान हिक ॿिए में मिलो त तव्हां अवल चओ अस्सलाम वालेकुम। वॾा नंढनि ते सलाम कंदा, थोरा घणनि ते सलाम कंदा, जेको वेठो आहे उन ते बीठल सलाम कंदो, पराई औरत खे सलाम न कबो। नामहरम औरत हुजे, पराई औरत हुजे, उनखे सलाम न कबो। ऐं गैर मुस्लिम काफ़िर खे सलाम न कबो। हाणे हिते तव्हांखे सवाल मथां थिए ज़हन में त पोइ हिन बुज़ुर्ग छो हुन माई खे सलाम कयो। बुज़ुर्ग हुते मर्द औरतूं गॾु बीठा हुया खूह ते पाणी भरण में, बुज़ुर्ग जो सलाम मर्दनि खे हुयो। ऐं हीउ जेको ॿारड़ो मां जे पेट में हो मर्द हुयो, उन पंहिंजो सलाम जो कर्ज़ उतारे छॾियो। गैर मुस्लिम काफ़िर खे सलाम न कबो। पर जेकॾहिं हिकिड़ी मजलिस में मुसलमान बि बीठा आहिनि, काफ़िर बीठा आहिनि, त पोइ उते सिर्फ़ु ईअं चइबो अलैकुम। छा चइबो? अस्सलाम अलैकुम न चइबो, चइबो
चेबो जेकॾहिं काफ़िर मुस्लमान सब बीठा आहिनि त छा चेबो अलैकुम अलैकुम जी माना तव्हां ते हुजे उहा शइ हुजे जंहिंजा तव्हां लाइक़ु आहियो जेके मुस्लमान आहिनि उन्हनि ते रहमत पवंदी जेके काफ़िर आहिनि उन्हनि ते ख़ुदा जी लानत पवंदी समझो था सलाम सुखड़ी आहे सलाम तोहफ़ो आहे पहिरीं पहिरीं खीकार भलीकार मुस्लमान जी हिकु मुस्लमान जी ॿिए मुस्लमान जे लाइ बहितरीन तोहफ़ो आहे इहो पहिरियों हक़ आहे ऐं ॿिए नंबर ते साईं फरमाइनि था इयादतुल मरीद मरीज़ जी पुछा करणु बीमार जी पुछा करणु इहा बि मदीने वारे साईं जी सुन्नत आहे ऐं हिकिड़े मुस्लमान जो ॿिए मुस्लमान जे मथां ॻाल्हायो हक़ आहे तव्हांजे पाड़े में को मुस्लमान तव्हांजो दोस्त को ॼातल सुञातल बीमार थी पवे तव्हां उन खां पुछण न वञो ॼण त तव्हां पर हक़ था इहो एहसान न आहे असां पुछण थो वञा थोरो अथसि मुंहिंजो न इहो हक़ आहे जेको तव्हांखे अदा करिणो आहे ऐं इहो पुछणु इबादत आहे इन जो अलाह वटि अजुर ऐं सवाबु तव्हांखे मां उहे सवाब जे करे ॿुधायां न त तव्हां ख़ुदि सोचींदो त मां ज़रूरु कंहिं न कंहिं बीमार खां वञी पुछां ॿुधायां तव्हांखे कुझु हदीस आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे लजपाल नबी फरमायो ही हदीस तबरानी मजम औसत में आंदी हज़रत अब्दुल्ला बिन उमर का अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु बिनी असहाबन चयो त हबीबन करीमन फरमायो मन मशा फी हाजत अखी मुस्लिम अज़ल्लहु अल्लाहु बिखमसतिन व सबईन अल्फ मलकिन यदऊन लहू जेको के मुसलमान भाव जी हाजत पूरी करण जे लाइ निकिरे त अल्लाह जा 75 मलाइक उन खे मथो घेरो करे वठनि था जेके उन जे मथां अल्लाह जी रहमत जी दुआ कनि 75,000 मलाइक उन ते रहमत वसाइनि था जेको के मुसलमान भाउ जी हाजत जे लाइ निकिरे थो वलम यज़ल यहूद फिर रहमा हत्ता यफ्रुग ऐं इहो माण्हू जेको के मुसलमान जी ज़रूरत पूरी करण जे लाइ निकितो आहे न इहो एसी ताईं अल्लाह जी रहमत में आहे जेसी ताईं मोटी नथो अचे सुभान अल्लाह फ़ाइदा फरग कतब अल्लाहु लहू हज्जतन व उम्रतन पर एक मुसलमान की हाजत पूरी करे मोटी अचे अल्लाह ताला उन के हज जो ऐं उम्रे जो अजर अता फरमाए मसलन मिसाल गाल के समझाइण जे लाइ भई मूंखे सोलर सिस्टम जे लाइ प्लेट वठणी आहे मां हिन खे चवंदो नालो छा अथई अब्दुल गफ़ार तूं वाक़ुफ़ आई लालू खेत में मूंसां गॾिजी हल मुझी ज़रूरत आहे मूंखे वठणी आहे ख़रीदारी करणी आहे मूंखे ख़बर न आहे तूं मूंसां गॾिजी हल हे न पंहिंजो कमु छॾे मूंसां गॾिजी हले हाणे उहा जेका शइ मूंखे ख़रीद करणी हुई लालू खेत में मूंसां गॾिजी हले वरी मोटी आयो साईं फरमाइनि था इन जे लाइ 75,000 मलाइक इन जे लाइ दुआ था कनि जेसी मोटी पंहिंजी जाइ ते वई ऐं इन माण्हू के जेॾीमहिल मोटी पंहिंजे घर ते आयो न कम ज़रूरत ॿिए जी पूरी करे मोटी आयो त हज ऐं उम्रे जो अजुर हिन जे दफ़्तर में हाणे हदीस में इहे लफ़्ज़ न आहिनि त कहिड़ी हाजत पूरी कयो नंढी हुजे या वॾी हुजे कहिड़ी बि कंहिंजी हाजत ज़रूरत तव्हां पूरी कयो तव्हांजे लाइ हज जो ऐं उम्रे जो सवाबु तव्हां सम्झो था ॻाल्हि ऐं हबीबन करीमन फरमायो वमन आद मरीदन अज़ल्लहु अल्लाहु बिखमसतिन व सबईन अल्फ मलक
ला यरफा कदमन इल्ला कुतिब लहु बिही हसना वला यदउ कदमन इल्ला हुत्ता अनु सय्या व रुफिअ लहु बिहा दरजा हत्ता यक़उद फी मक़अदिही। सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। मुझे ध्यान कयो तो मां हदीस जो तर्जुमो साईं फरमाइनि था जेको के बीमार का पुछण जे ला वञे के मरीज का पुछण जे ला वञे तो 75,000 मलाइक उन सां गॾिजी पवनि था। उन जे मथां परनि जी छांव कनि था, रहमत जी छांव कनि था। जेसी मोटी नथो अचे पंहिंजी जाइ ते तेसी ताईं 75,000 मलाइक उन सां गॾु आहिनि। ऐं साईं फरमाइनि था जेका विख खणे थो हर विख जे बदिले उन जे लाइ नेकी लिखी वञे थी। वरी जेका विख रखे थो उन विख जे बदिले अल्लाह उन जो गुनाह मेटे थो। माण्हू जा पेर घणा आहिनि जी? हिकिड़ो मथे हूंदो ॿियो हेठि हूंदो, वरी मथियो हेठि रखंदो त हेठियो मथे खणंदो। साईं फरमाइनि था हिकिड़ो पेर रखे त नेकी, वरी ॿियो पेर रखे त उनजो गुनाह मेटियो। वरी ये ॿ विकूं खई अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत में दर्जो बुलंद कंदो। ऐं जेॾी महिल जितो हलियो आहे जेसिताईं मोटी नथो अचे तेसी ताईं हर विख जे बदिले में नेकियूं बि लिखजनि थियूं, गुनाह मेटजनि था, दर्जा वधनि। ऐं जेॾी महिल मोटी अचे थो वापसि फला यज़ालु कज़ालिक हत्ता इज़ा अक़बल हैस यंतहा इला मंज़िलिही। तेसी ताईं अजुर ऐं सवाब उनखे पियो मिलंदो जेसी मोटी उन जाइ ते ईंदो जितो हलियो हुयो। मिसाल हिकिड़ो बीमार लाड़काने में आहे, कराची में माण्हू निकितो लाड़काने में पुछण जे लाइ वियो। इतो वियो कराची वारो माण्हू जेसी मोटी कराची न पहुचंदो तेसी ताईं हर विख ते नेकी गुनाह जी बख़्शिश ऐं उन जे लाइ दर्जे जी बुलंदी। ऐं तेसी ताईं 70,000 75,000 मलाइक उन जे मथां रहमत जी छांव कई बीठा। जवाब जो सौदो सस्तो है मांगो जी? सुभान अल्लाह। बी हदीस साईं फरमाइनि था ई हदीस रिवायत करण वारो मुझो मुर्शिद मौला अली सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत फरमाइनि था त मूं पाण पंहिंजे कन्ननि सां मदीने वारे साईं हबीबन करीमन फरमाया त मा मिन मुस्लिमिन यऊद मुस्लिमन खुदवतन इल्ला सल्ला अलैहि 70,000 मलकिन हत्ता युमसी। मौला अली तो फरमाए त हबीबन करीमन फरमायो जेको के बीमार का पुछण जे लाइ सुबुह जो वञे त शाम ताईं 70,000 मलाइक उन जे लाइ रहमत जी मग़फ़िरत जी दुआ वनाद अशियतन इल्ला सल्ला अलैहि 70,000 मलकिन हत्ता युस्बिह। जेको शाम जो के बीमार का पुछण वञे त सुबुह थियण ताईं 70,000 मलाइक उन जे रहमत जी मग़फ़िरत जी दुआ ऐं उन जे लाइ माना कंहिंजे लाइ बीमार खां पुछण वारे जे लाइ अल्लाह ताला हिकिड़ो जन्नत में बाग तैयार बेहिश्त में समझो ताले जे तव्हांखे मां चवां त मलीर में हिकिड़ो बाग ॾियांव ख़ुशि थींदव भाई मूंखे मुझो ही तूं कमु करे आ तोखे मलीर में फलाणो भलो बाग तोखे थो ॾियां ख़ुशि थींदो न? चवंदो हा सर साईं कमु जेको आहे हुकुम कयो मां कमु करे थो अचां बाग त मिलंदो।
पर मलीर जा हज़ारे बाग हुजन जन्नत जे हिकड़े वण का कुर्बान करे बेश्त जो बाग मिले खपे या न खपे यो उन्हें खुश नसीब के मिले तो जेको के मुसलमान का पुछण दिला वने इयादत दिला सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐ बी रिवायत हुआ हजरत सैयदना अली मुर्तजा शेर खुदा रज़ियल्लाहु तआला अन्हु का मा मिन रजुल यऊद मरीदन मूसियन इल्ला खरज मअहु 70,000 मलकिन यस्तगफिरून लहु हत्ता युस्बिह जेको शाम जे वक्त में के बीमार का पुछण जे ला वने तो त सुबह थियण ताईं 70,000 मलाइक उन जे लाए मग़फ़िरत जी बख्शिश जी दुआ घुरन वकान लहु खरीफुन फिल जन्नह ऐं उन जे लाइ जन्नत जो बाग अल्लाह ताला तैयार ऐं वरी जेको शाम जो पुछण वञे तो सुबह ताईं 70,000 मलाइक उन जे लाइ दुआ घुरन था ऐं उन जे लाइ जन्नत जो बाग अल्लाह ताला तैयार फरमाए सुभान अल्लाह हबीबन करीमन पंहिंजे उम्मत के नजात ऐं छोटकारे जा रस्ता सेखारिया बख्शिश जा जूं वाटूं सेखारियूं हजरत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है हबीबन करीमन फरमायो मन आदम मरीदन व जलस इंदहु साह जेको माण्हू बीमार का पुछण वियो उन वटि थोरी घड़ी वेठो बीमार वटि घणी देर न वेबो इहो अदब आहे घणी देर बीमार वटि न वेबो थोरी देर बीमार वटि वेठो अजर अल्लाहु लहु अमल अल्फ सनतिन ला युसल्लाहु फिहा तरफत अईन जेको हिक घड़ी के मरीज वटि वञी वेठो त अल्लाह ताला उन जे लाइ अहिड़ा 1000 साल इबादत लिखे तो जंहिंमें हिक अख चिंबण जेतिरी भी बेफरमानी न कई 1000 साल इबादत में गुजारी पर इबादत अहिड़ी जंहिंमें अख चिंबण जेतिरी देर भी रब जी बेफरमानी न कई मुसलसल 1000 साल इबादत में गुजारे और के मरीज वटि हिक घड़ी वञी वे यार तुझी रहमत केड़ी खुशादी अल्लाह अकबर कबीर हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है ये हदीस गौर से बुधण जी है तवज्जो मुरे फरमायो मदीने वाले साईं फरमायो तो अल्लाह जल जलालहू जो फरमाए अल्लाह जो फरमाना हदीस कुदसी रब तो फरमाए यक़ूल यौमल क़ियामा या इब्न आदम मरिदतु फलम तउदनी क़यामत जे ॾियारे में अल्लाह ताला हिकिड़े माण्हू खे सॾे फरमाईंदो त मां बीमार थी पियुसि मूंखां पुछण न आहे केरु फरमाईंदो अल्लाह फरमाईंदो त मां बीमार थी पियुसि मूंखां पुछण न आहे या क़ाल या रब कैफ़ अऊदुक व अंत रब्बुल आलमीन बानो अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला तूं त रब्बुल आलमीन आहीं तूं कीअं बीमार थिए तूं त बीमारी खां पाक आहीं तोखां मां कीअं पुछण अचां क़ाल अम्मा अलिमत अन्न अब्दी फुलानन मरिद फलम तउद तोखे ख़बर हुई न मुंहिंजो फलाणो बानड़ो बीमार हुयो मुंहिंजो बानो मुंहिंजो सालियो बानो मुंहिंजो वली बानो मुझे बरगुज़ीदो बानो बीमार हो फलम तउद तू ने का पुछण न वे अमा अलिमत अन्नक लव उद्दहु लवजदतनी इंदहु हा हा जेकॾहिं तूं उन खां पुछण वञी हा त उन वटि मूंखे लही उन वटि मूं रब खे लही उन खां न पुछी हा जो मूं अल्लाह सां मिली
छो त मां पंहिंजे ॿाननि सां गॾु हूंदो आहियां। ख़ासि करे को बीमार थींदो आहे न, बीमारी जे टाइम ते ॿाने जी सॼी दुनिया खां तालुक टुटी वेंदो आहे, रब सां नातो जुड़ी वेंदो आहे। सम्झो था न? बीमारी जे बिस्तर ते जेॾी महिल ॿानड़ो पियो हूंदो आहे न, पोइ ओॾी महिल उहो माण्हू ॾिसंदो डॉक्टर मदद नथो करे, ज़ाल मदद कोन थी करे, भाउ मदद कोन थो करे, को सूर भाई कोन्हे, को ॾुख भाई कोन्हे, अज़ीज़ क़रीब सौट मासा त केरु बि मुंहिंजे सूर भाई कोन्हे। ओॾी महिल सॼी दुनिया खां उहो लाताल्लुक़ थी पंहिंजे रब ॾे मुतवजो। जेॾी महिल मरीज़ बिस्तर ते पंहिंजे मालिक करीम ॾे मुतवजे थींदो आहे न, अल्लाह फरमाए थो अन्नक लौ उतहू लवजदतनी इंदहू, जेकॾहिं तूं उन खां पुछी हा त मूंखे तूं उन वटि लही हा। मां अल्लाह उन वटि वियुसि, उन खां पुछी हा त मूंखे तूं उन वटि लही। वरी साईं जन फरमायो त अल्लाह क़यामत जे ॾियारे फरमाईंदो यब्न आदम इस्तमतअतुक फलम तुतिमुनी, मुंहिंजा बाना मूं तोखां मानी घुरी मूंखे मानी न खारायो। क़ाल या रब कैफ़ उतइमुक व अंत रब्बुल आलमीन, बानो अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला मां तोखे कीअं मानी खारायां, तूं त रब्बुल आलमीन आहीं, जहाननि जो परवरदिगार आहीं, तोखे मानी जी कहिड़ी ज़रूरत आहे, तोखे कीअं मानी खारायां। क़ाल अमा अलिमत अन्नहु इस्ततामक अब्दी फुलान फलम तुतइमहु, मुंहिंजो फलाणो बानड़ो तो वटि आयो हो न बुखारड़ो, जे उन खे मानी खाराई हा त ॼण मूं रब खे तूं मानी खाराई। अमा अलिमत अन्नक लौ अतमतहु लवजदत ज़ालिक इंदी, हाउ जे तूं उन खे मानी खाराई हा त उहो तूं मूं वटि लही हा। उहो अजुर ऐं सवाब उन मानी जो सिलो तूं मूं वटि लही हा, पर अफ़सोस तो मूंखे मानी न खाराई। वरी अल्लाह ताला हिकिड़े माण्हू खे फरमाईंदो इस्तस्काक ए अब्दी, हा रब फरमाईंदो या इब्न आदम इस्तक़ईतुक फलम तस्किनी, मूं तोखां पाणी घुरियो तूं मूंखे पाणी न पीआरियो। अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला अम तूं या रब व कैफ़ अस्क़ीअक व अंत रब्बुल आलमीन, तूं त जहान जो परवरदिगार आहीं, तूं कीअं उञारो थिए, तोखे कीअं पाणी पीआरियां। रब फरमाईंदो मुंहिंजो फलाणो बानड़ो तो वटि आयो उञारो हो, जेकॾहिं उन खे पाणी पीआरी हा त मूं वटि लही हा। अल्लाह अकबर। के बुखे के मानी खारायो, के उञे के पाणी पीआरियो, के बीमार खां पुछा कयो, त तव्हां इन जो सिलो अल्लाह वटां हासिल। किबला साईं जन हिकिड़ी रिवायत बयान फरमाईंदा, हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह ताला जल शान खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला कॾहिं त मूं वटि महिमान थी, कॾहिं त मुंहिंजी दावत खा। रब फरमायोसि त मूसा फलाणे ॾींहुं फलाणे वक़्त में मां तो वठी ईंदुसि। अर्ज़ कई मुंहिंजा मौला मां पंहिंजी उम्मत खे आगाह कयां। रब फरमाए हा आगाह कर। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत खे ॿुधायो त फलाणे ॾींहुं फलाणे वक़्त में मुंहिंजो रब मुंहिंजो महिमान थींदो, तव्हां सभु गॾु थियो। ख़ल्क़ ख़ुदा जी गॾु थी, पूरी उम्मत हज़रत मूसा कलीमुल्लाह जी गॾु थी, लंगर तयारु थियो, ख़ल्क़ ख़ुदा जी आई। हिकिड़ो माण्हू आयो, मूसा मां बुखारो आहियां, मूंखे मानी खारा। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमाए थी ख़ल्क़ सभु ॾिसी थो इंतज़ार में आहे, जी हा इंतज़ार में आहे, कि मुंहिंजे रब जी दावत आहे, मुंहिंजो मालिक पंहिंजो जलवो ॾेखारींदो, पोइ ख़ुशीअ में सभिनी खे दावत कराईंदुसि। इंतज़ार कर,
जॾहिं रब जो जलवो ज़ाहिर थियो पोइ सभिनी खे ख़ुशी में ताम मिलंदो पोइ तूं खाइजे। उन माण्हू चयोसीं मां मुसाफ़िर आहियां, परदेसी आहियां, तकिड़ो आहियां, मां इंतज़ारु कोन कयो। मानी खाराई त खाराए, न त मां वञा वञी थो त वञा ॾियो। मानी तोखे ईअं न मिलंदी, सभिनी खे गॾु मिलंदी। उहो माण्हू वियो बुखारो हलियो वियो। टाइम थी वियो, वक़्तु पूरो थी वियो, पर रब जो जलवो ज़ाहिर न थियो। ॾींहुं टरी वियो, शाम थी वई, साया ढली विया, ख़ल्क़ इंतज़ार में। आख़िर जेॾी महिल शाम थी त माण्हू हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे आवाज़ करण लॻा त मूसा तो अचो, मुंहिंजे रब जो जलवो ज़ाहिर थींदो। रब त ज़ाहिर कोन थियो। जेॾी महिल माण्हू ताना हणण लॻा, मुखालिफ़ आवाज़ कढण लॻा त हज़रत मूसा रब खे अर्ज़ कयो, मुंहिंजा मौला तूं बेनियाज़ बेपरवाह भई तोखे न अचणो हो, जलवो न ॾेखारणो हो त तूं मूंखे चवीं त न हा न ख़ल्क़ मूं ते खिले थी। रब्बुल आलमीन जल शान फरमाए त मूसा मां तो वटि आयो हुउसि पर तो मुंहिंजो क़दुरु न कयो। ए मूसा मां बुखारो हुउसि, मूं तोखां मानी तलब कई पर तो मूंखे मानी न ॾिनी। ए मूसा मां उञारो हुउसि, तोखे पाणी तलब कयुमि पर तो मूंखे पाणी न ॾिनी। अर्ज़ कई मुंहिंजा मौला हीउ सॼो इंतज़ाम त मूं तुंहिंजे ख़ातिर कयो, इंतज़ार तुंहिंजो ई हुयो। रब्बुल आलमीन जल शान फरमाए त ए मूसा मां रब खाइण खां पाक, पीअण खां पाक, अखियूं मुंहिंजो जलवो ॾिसी नथियूं सघनि, ला तुद्रिकुल अबसार, अखियूं रब जो जलवो ॾिसी नथियूं सघनि सवाइ जन्नत में। ए मूसा मुंहिंजो फलाणो बानड़ो बुखारो आयो हो, जे उन खे खाराई आहे त मूं रब जी शुक्र। मुंहिंजो फलाणो बानड़ो उञारो आयो त उन खे पाणी पीआरी आहे, ॼण की मूं रब जी ज़ात वटि तोखे पाणी। मुंहिंजा दोस्तो को बुखारो को उञारो अचे न त उनखे ख़ाली न मोटाईंदा कयो। हर फ़क़ीर दी इज़्ज़त करी मता ख़ाजा ख़िज़र हयात होई, हर पानी दी इज़्ज़त करी मता इहो आब हयात होई, हर काग़ज़ दी इज़्ज़त करी मता कुरान दी आयात होई, हर काफ़िले दी इज़्ज़त करी मता सोहणे नबी दा साथ होई। हर काफ़िले दी इज़्ज़त करी मता सोहणे नबी दा साथ होई। के बुखारे खे मानी खारायो, के उञारे खे पाणी पियारियो, के बेलिबास के कपड़ो पारायो, के ज़रूरतमंद जी ज़रूरत पूरी कयो, के दर्दमंद जे कम अची वञो। किसी डूबते को उछाल दे, किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को उछाल दे। ये निगाहें मस्त की मस्तियां किसी बदनसीब पे डाल दे, किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को उछाल दे। के बीमार खां पुछण वञो, के दर्दमंद जी मदद कयो, के कर्ज़ी के कर्ज़ ॾियो, मुश्किल सदे के कर्ज़ ॾियो, के दर्दमंद जे दुख में उनजे कम अची वञो। बस इहो अमल अहिड़ो आहे जंहिंते मुंहिंजो रब राज़ी थी वेंदो। ख़बरदार कंहिंजी दिलि न ॾुखाइजो, कंहिंजी दिलि न सताइजो, कंहिंजे जिगर खे न ईज़ाइजो,
छो त इहो अमल अल्लाह खे डमराए ऐं कावड़ाए छॾींदो। सोने हबीब फरमायो, इमाम तिरमज़ी रिवायत आंदी आहे, साईं फरमाइनि था, मन आद मरीदन नादाहु मुनादिम मिनस समाए तिब्त वताब ममशाक वतबव्वअत मिनल जन्नति मंजिला। अजीब हदीस, अजीब रिवायत। साईं फरमाइनि था, जेको के बीमार का पुछण वियो, के मरीज का पुछण वियो, नादाहु मुनादिन मिन समाए, आसमान का हिकिड़ो ऐलान कंदड़ ऐलान थो करे, उन माण्हू खे सॾु करे चवे थो, तिब्त तूं पाक थी वे, ताब ममशाक तुंहिंजो विखूं पाकीज़ आहिनि, वतबव्वअत मिनल जन्नति मंजिला, तो जन्नत में पंहिंजो घर ठाहे वरितो। सुभान अल्लाह। यो के बीमार का पुछण, जवाब ॾियो, छा जे लाइ ॾियो? ईअं त कोन लिखियो आहे मदीने वारे साईं, ईअं त कोन फरमाया कंहिं वली कंहिं गौस कुतुब खां पुछण वियो न। बीमार तुंहिंजो चाचो थी सघे थो, बीमार तुंहिंजो मामो थी सघे थो, बीमार तुंहिंजो को पाड़ेसरी थी सघे थो, को गरीब मिस्कीन बीमार थी सघे थो। हाँ, साईं फरमाइनि था, जेको बीमार खां पुछी मोटे थो, आसमान मां ऐलान थो अचे त तूं पाक थी वे, तुंहिंजो विखूं पाक थी वियो, तो पंहिंजे लाइ जन्नत में घर ठाहे वरितो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿी रिवायत आहे, साईं फरमाइनि था, इन्नल मुस्लिम इज़ा आद अखाहुल मुस्लिम लम यज़ल फी खुरफतिल जन्नत हत्ता यरजि। क़ील या रसूलल्लाह मा खुरफतिल जन्नत? क़ाल जनाह। साईं फरमाइनि था, जेको बीमार खां पुछण थो वञे, इहो ॼण जन्नत जे बाग में घुमी रहियो आहे। बाग हूंदा आहिनि, राणी बाग, पार्क, बाग हुकूमत ठाराईंदी आहे, हुन में वण ॿूटा हूंदा आहिनि, माण्हू दिलि विंदराईंदा आहिनि। साईं फरमाइनि था, जेको बीमार खां पुछण थो वञे, इहो ॼण जन्नत जे बाग में घुमंदो थो वञे। सुभान अल्लाह। वरी बीमार खां पुछण जो हिकिड़ो अदब साईं जन सेखारियो आहे। मन तवद्दा फअहसनल वुदू, जे वुज़ू कयो पर सुहिणो ठाहे ठाहे वुज़ू कई, व आद अखाहुल मुस्लिम मुहदिसबन, बीमार खां पुछण जे लाइ वियो पर सुहिणी तरह ठाहे ठाहे वुज़ू करे पोइ बीमार खां पुछण। साईं फरमाइनि था, मिन जहन्नम 70 खरीफा, इहो 70 साल दोज़ख जी बाहि खां परे कयो वेंदो। 70 साल जहन्नम जी बाहि खां हिनखे परे हटायो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं साईं फरमाइनि था त जेको माण्हू बीमार खां पुछण जे लाइ थो वञे, त तव्हां वञो त बीमार जे सेरां जी ॻाल्हि वेंदा कयो, ऐं बीमार जे वटि घणियूं ॻाल्हियूं न कयो। पहिरीं अचे बीमार खे कयो अस्सलामु अलैकुम, सलाम कयो, ऐं पोइ हुनजे सेरां जी खां वेही थोरी देरि वेही हुनजे पेशानी ते हथु रखो, पेशानी ते हथु रखे, ऐं जेकॾहिं हीअ दुआ तव्हांखे यादि हुजे न, अस्अलुल्लाहल अज़ीम रब्बल अर्शिल अज़ीम अन यशफीक, 7 भेरा इहा दुआ यादि करे छॾियो। 7 भेरा हीअं बीमार जे पेशानी ते हथु रखे इहा दुआ 7 भेरा पढ़ो त मौत खां सवाइ बि हर बीमारी खां अल्लाह हुनखे शिफ़ा ॾींदो।
मौत टरणो ना है मौत जो लिखियल आहे सो त ईंदो मौत का सवा भी केड़ी भी बीमारी हुजेस न सिर्फ 7 भेरा उन जे पेशानी ते हथ रखे चो अस्अलुल्लाहल अज़ीम रब्बल अर्शिल अज़ीम अन यशफीका अस्अलुल्लाहल अज़ीम रब्बल अर्शिल अज़ीम अन यशफीका लफ्ज़ थोड़ा है यह दुआ याद करे छो बीमार के पेशानी ते हथ रखे या दुआ घुरो अल्लाह ताला उनके शिफा दे छे ऐं साईं फरमाइन था जेडीमल तमा बीमार वट वञो न इदा दखलतल मरीज फमुरहु यदऊ लक फइन दुआअहु कदुआइल मलाइका जेडीमल तमा बीमार वट वञो त बीमार के चो त तवा जे हक में दुआ घुरे बीमार का पंज हक में दुआ घुरायो छो साईं फरमाइन था फइन दुआअहु कदुआइल मलाइका बीमार की दुआ मलाइकन जड़ी दुआ हुई फरिश्तन की दुआ रद न थींदी चो मलाइकन की दुआ रद न थींदी है त बीमार की दुआ भी रब रद न कंदो बीमार को दुआ घुरायो पंहिंजे लाइ भलाणे वो पाण मरीज़ आहे वरी कहिड़ी कुक खणी दुआ घुरंदो रुगे ईअं चयोसि अस्सलामु अलैकुम हू चवंदो वालेकुम अस्सलाम ऐं तो ते बि अल्लाह जी रहमत हुजे इहा बि रहमत जी दुआ आहे सम्झो था ॻाल्हि सुभान अल्लाह ॿी रिवायत आहे इमाम तबरानी मां जे मौसद में आंदी आहे रिवायत हज़रत अनस बिन मालिक तो चवे हबीबन करीमन फरमाया उदुल मरदा व मुरुहुम फलियदू लकुम बीमारन का पुछण विदा कयो ऐं बीमारन के चओ त तव्हां जे हक में दुआ घुरन फइन दावतल मरीज मुस्तजाबतुन व ज़ंबुहु मग़फूर साईं फरमाइनि था छो त मरीज जी दुआ मक़बूल मरीज जी दुआ मुस्तजाब मरीज जा गुनाह बख्शजी चुका आहिनि यो बख्शल बिस्तर ते पियो आहे बख्शल जे बीमारी काटी आहे यो बख्शजी वियो आहे हाणे इन खां तव्हां पंहिंजे हक में दुआ घुरायो इन जी दुआ रब रद न कंदो इन जी दुआ मलाइकनि जे दुआ सुभान अल्लाह बी रिवायत साईं फरमाइनि था ला तुरद दावतुल मरीद हत्ता यबरा बीमार जैसी तई चंगो भलो न थे तेसी तई उन जी दुआ रद न थो करे जेको बीमार बिस्तर ते पियो आ इन जी दुआ मुझो करीम रब जरूर कबूल कंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं साईं फरमाइनि था हिकिड़ी दुआ मदीने वारे साईं ॾेखारी सेखारी आहे साईं फरमाइनि था जेको माण्हू हीअ दुआ ॾींहं जे वक़्त में पढ़ी या राति जे वक़्त में पढ़े या कंहिं बि महीने में पढ़े जे ॾींहुं पढ़ी उन ॾींहुं मोह जे राति पढ़ी उन राति मोह जे महीने में पढ़ी उन महीने में उन जो मौत अची वियो साईं फरमाइनि था इहो जन्नती बानो आहे बख्शल बानो सिर्फ महीने में हिकिड़ो भेरो या दुआ पढ़ी छॾे जे उन महीने में मरी वियो त जन्नती आहे सौदो सस्तो आहे महांगो आहे अन करीब मां इहो किताब लिखां थो ऐं इहा दुआ हुन में छपियल हूंदी ज़रूर सां तव्हां ताईं अलाह कंदो इहो किताब पहुचंदो इहा दुआ हर महीने पढ़ी छॾींदा कयो बस जो उन महीने में मौत जी तो टाइम मुक़रर वक्त कोन्हे न ख़बर ना है केरी महिल मौत अची वञे जे उन महीने में मौत अची वियो त तव्हां बख़्शियल आहियो तव्हां जन्नत दुआ कहिड़ी आहे गॾिजी पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला इलाहा इल्लल्लाह वला शरीक له لا إله إلا الله
वलहुल हम्दु ला इलाहा इल्लल्लाह वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। साईं फरमाता या पढ़ंदा वञो हीअं आङिरनि ते ॻणींदा वञो। पंज फेरा या दुआ महीने में पढ़ी छड़ियो जन्नती आयो। जे ॾींहुं पढ़ियव उन ॾींहुं मौत जन्नती आयो। जे रात पढ़ियव उन रात मौत आयो तो जन्नती आयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुरान में हिकड़ी आयत आ जेके आयत करीमा सॾबो आ। साईं फरमाइनि था तो जेको मुसलमान पंहिंजे बीमारीअ में इहा आयत 40 भेरा पढ़े ऐं पोइ जे उन बीमारी में मरी वियो त उनखे दर्जो शहीदनि जो मिलंदो। भली मोह बिस्तर ते पर सवाब उनखे उन मुजाहिद जो मिलंदो जेको मैदान जंग में लड़ाई कंदे हो। व इन बरा वक़द गुफ़िर लहू जमीउ ज़ुनूबिही। जे भला उन बीमारी मां जे बीमारी में 40 भेरा इहा आयत पढ़ी न उन बीमारी मां चङो भलो थी थियो तो उनजा हड़ई गुनाह बची वेंदा। उहा आयत ॿुधो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। 40 भेरा पढ़ी छॾे। जेने बीमारी में मरी वियो तो शहीद आ। जे चङो भलो थी वियो तो हड़ में गुनाह का पाप। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। मुझे सोने हबीब फरमायो तो जेको मानू मरीज बीमार मानू हीअ दुआ पढ़े तो रब उनके शिफा दे छॾींदो। कहिड़ी भी बीमारी आ लाइलाज मर्ज़ आ। साईं फरमाईंदा हीअ दुआ पढ़े सुब्हानल मलिकिल कुद्दूस अर्रहमानिल मलिकिद दय्यान ला इलाहा इल्ला अंत मुसक्किनुल उरूक। सुभान अल्लाह अद्दारिबते व मुनय्यिमुल उयून साहिरा। इहा दुआ साईं फरमाईंदा जेको पंहिंजी बीमारी जे दौरान पढ़े रब उनखे शिफा रसीद। अल्लाह करीम जल शानु शाल असां सभिनी खे सेहत सां रखे। पर जेकॾहिं बीमारी अची वञे तो उनते सब्र करण जी तौफ़ीक़ ॾिए ऐं जेकॾहिं कंहिं बीमार जो ॿुधूं तो उन खां इयादत करण जी रब तौफ़ीक़ अता फरमाए। रब करीम शाल मदीने वाले साईं के सुन्नत ऐं शरीयत वारे रसियल रस्ते ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बारकल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआनिल अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयाति व ज़िक्रिल हकीम। अक़ूलु क़ौली हाज़ा व अस्तग़फ़िरुल्लाहल अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फ़ास्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर